वेलकम बैक नाज़रीन। खबरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अहम ख़बर खां के आगाह कंदासूं। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ठठे में कपड़ा धोइण दौरान 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी फौत थिया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर खां नाज़रीन खे आगाह कयूं पिया। औरतुनि हिक ॿार जो मड़ हथ आयो आहे, जॾहिं त ॿिए बालक जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। रांदि कंदे ॿारड़ा ॿुॾी विया, बचाइण जी कोशिश कंदे 3 औरतूं बि ॿुॾी फौत थियूं आहिनि। अहम ख़बर खां नाज़रीन के आगाह कयूं पिया। अफ़सोसनाक हादसो पेश आयो आहे। ठठे में कपड़ा धोइण दौरान 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी फौत थिया आहिनि। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर महमूद बम्बरो खां तफ़सील मालूम करण जी कोशिश कंदासीं। नाज़रीन खे ॿुधायूं पिया, ठठे में कपड़ा धोइण दौरान 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी फौत थिया आहिनि। औरतुनि हिक ॿार जो मड़ हथ आयो आहे, जॾहिं त ॿिए बालक जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। अव्हां खे ॿुधायूं त रांदि कंदे ॿारड़ा ॿुॾी विया, जिन खे बचाइण जी कोशिश कंदे 3 औरतूं बि ॿुॾी फौत थियूं आहिनि। अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। ठठे में कपड़ा धोइण दौरान 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी फौत थिया आहिनि। औरतुनि हिक ॿार जो मड़ हथ आयो आहे, जॾहिं त ॿिए बालक जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। अव्हां खे ॿुधायूं त रांदि कंदे ॿारड़ा ॿुॾी विया, जिन खे बचाइण जी कोशिश कंदे 3 औरतूं बि ॿुॾी फौत थियूं आहिनि। अहम ख़बर नाज़रीन अवां सां शेयर कयूं पिया। ठठे में अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कपड़ा धोइण दौरान 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी फौत थिया आहिनि। औरतुनि ऐं हिक ॿार जो मड़ हथ आयो आहे। ॿिए बालक जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। अव्हां खे ॿुधायूं त रांदि कंदे ॿारड़ा ॿुॾी विया, जिन खे बचाइण जी कोशिश कंदे 3 औरतूं बि ॿुॾी फौत थियूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर खां नाज़रीन अव्हां खे आगाह कयूं पिया। ठठे में कपड़ा धोइण दौरान 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी फौत थिया आहिनि। औरतुनि हिक ॿार जो मड़ हथ आयो आहे। ॿिए बालक जे लाश जी ॻोल्हा जारी आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ जो रिपोर्टर महमूद बम्बरो असां सां लाइन ते मौजूद आहे। महमूद, इन अफ़सोसनाक वाक़िए जे हवाले सां वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, ही अफ़सोसनाक वाक़ियो जेको आहे ठठे जे तहलके घोड़ाबारी में पेश आयो आहे। ये ॻोठ मोहम्मद इस्माइल जत जा रिहायशी हुया, जिनमें 3 औरतूं ऐं 2 ॿार शामिल आहिनि, जेके दरियाए सिंध में ॿुॾी फौत थी विया आहिनि, जिन जा लाश जेके उहे मक़ामी ॻोठाणा जेके आहिनि उन्हनि पंहिंजी मदद पाण जेके आहिनि उहे पंहिंजी लाश जेके आहिनि उहे दरियाए सिंध मां कढी वरिता आहिनि। ऐं वाक़ियो जेको आहे ॿुधायो पियो वञे त जेके औरतूं हुयूं पंहिंजे ॿारनि सां गॾु दरियाए सिंध जे किनारे ते जेको आहे उहे कपिड़ा धोई रहियूं हुयूं त अचानक ॿारड़ा जेके ऐं उहे दरियाए सिंध जे किनारे ते वेझी रहिया हुआ त उहे ॿुॾण लॻा त उन्हनि खे बचाइण जे ख़ातिर ऐं उते जेके मौजूदु औरतूं हुयूं उन्हनि जूं जेके उहे उन्हनि खे बचाइण जे लाइ दरियाए सिंध में उन्हनि बि टपो ॾिनो, जंहिंजे करे 5 ई जेके ॼणा हुया उहे दरियाए सिंध में ॿुॾी विया। ऐं ख़बर जीअं ई ॻोठ में पहुती त सभई ॻोठाणा जेके उहे दरियाए सिंध जे किनारे ते पहुता ऐं उते उन्हनि जेको ॻोल्हा शुरू कई ऐं ॻोल्हा करण जे बाद जेके आहिनि फौरी तौर ते 3 औरतुनि जा लाश जेके उहे कढिया विया। जे बैदि जेको आहे उहा ॻोल्हा जारी हुई। उन खां पोयां जेके 2 ॿारड़ा हुया उन्हनि जा लाश बि मक़ामी माण्हुनि जेके आहिनि उहे कढी जेको वारसनि जे हवाले कया। हिन वक़्तु ॻोठ में जेको आहे कोहराम मसल आहे ऐं जेका सोग वारी फिज़ा जेका आहे उहा हुन ॻोठ में छाइल आहे। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी महमूद तफ़सील खां आगाह करण जे लाइ। इंतिहाई अफ़सोसनाक ख़बर आहे नाज़रीन अवां सां शेयर कईसीं। ठठे में कपड़ा धोइण दौरान इहो वाक़ियो पेश आयो आहे। 3 औरतूं ॿुॾी वियूं, 2 ॿार बि ॿुॾी फौत थिया आहिनि। औरतुनि हिक ॿार जो औरतुनि ॿारनि जा मड़ कढिया विया आहिनि, जॾहिं त जेके आहिनि त मड़ वारसनि हवाले कया विया आहिनि। रांदि कंदे ॿारड़ा ॿुॾी विया, जिन खे बचाइण जी कोशिश कंदे 3 औरतूं बि ॿुॾी फौत थियूं।